खुली कचहरी मुनक़द कई जंहिंमें तक़रीबन हज़ारनि जी तादाद में माण्हू पंहिंजा मसइला पेश कया ऐं बर वक़्तु इंतिज़ाम खे हुकुम बि जारी कया इन मसइला हल कया वञनि। छा त सम्झो अवाम इन मां मुतमइन हूंदी आहे जोकी खुली कचहरी ॾिसो असांजो हिते हीअ जिते असां आयासीं जेके बि अवामी नुमाइंदा हुआ मां हुयुसि अरसलान असांजो जेको मेयर सखर हूंदो उहो हुयो ऐं हितां लोकल मलीर जा वज़ीर जोकियो साहब सलीम ऐं राजा सभु हिते हुया ऐं ज़िलई जेका असांजी बॉडी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उन जा उहिदेदार बि हुया। सभिनी गॾिजी हिते माण्हुनि जा मसइला ॿुधासीं ऐं जेके मौक़े जा मसइला हुया उहो DC SP ऐं ॿिया जेके मुतलिका अफ़सरान आहिनि उन्हनि खे चई करे हिदायतूं ॾेई करे हल करायासीं। कुझु अहिड़ा मसइला आहिनि जेके इंतिज़ामी तौरु सूबाई लेवल जा आहिनि उहे असां पाण सां गॾु खणी था वञूं ऐं उहो CM हाउस में ॾींदासीं ऐं असां हुते मुतलिका अफ़सरनि खे मोकिलींदासीं ऐं इनशाला ज़रूरु कोशिशि कबी। हिकिड़ी कोशिशि आहे ऐं बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब जी या हिदायतनि ते इहे खुलियूं कचहरियूं पूरे सूबे में थियनि पियूं। जेको वज़ीर आला साहब प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे त उन सां लाज़मी आहे कुझु न कुझु मसइला हल थींदा ऐं 100% मां नथो चई सघां लेकिन घणे क़दुरु मसइला हल थींदा ऐं माण्हू पंहिंजी शिकायत ॿुधाइनि था। कुझु शयूं असां नोट कयूं आहिनि जेके असां इंतिज़ामी तौर ते काबीना में खणी वेंदासीं वज़ीर आला खे ॿुधाईंदासीं ऐं इनशाला उन मसइलनि खे हल करण जी कोशिशि कंदासीं। त बेसिकली में इहो ॿुधायो पियो वञे जॾहिं लैंड ग्रैबिंग जो इशू आहे त पंहिंजो डिप्टी कमिश्नर जी हिदायतुनि जे रुज़ानी बुनियाद ते कार्रवाई बि थियनि थियूं पर ॿीहर उन्हनि साॻी जॻहियुनि ते उहे वरी कब्ज़ा माफ़िया पंहिंजी तामीर शुरू कनि था। असां पंहिंजी कोशिशि जारी रखंदासीं। माण्हुनि जी शिकायत ईंदी उते कार्रवाई थींदी ऐं इहो इंतिज़ामिया जो कमु आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त उते जिथे एक्शन थिए त उते ॿीहर या एनक्रोचमेंट न थिए। महिरबानी।